सिंध एक्शन कमेटी तरफ़ां मनसूबनि ठाहिण बाबति पार्लियामानी कमेटी जोड़ण ऐं सिंध असेंबली में आर्टिकल 144 ऐं 147 बाबति पास कयल ठहराउ ख़िलाफ़ सखर प्रेस क्लब आॾो 24 कलाक अलामती बुख हड़ताल ख़त्म। बुख हड़ताली कैंप की अॻवानी सिंध एक्शन कमेटी के अॻवान रियाज़ चांडियो कई, जॾहिं त कमेटी में शामिल पार्टियुनि के कारकुननि जे वॾे अंग शिरकत कई। इन मौके ते अलामती बुख हड़ताली कैंप ते मौजूद अॻवाननि ऐं कारकुननि के मुखातिब थींदे जीएस सिंध महाज चेयरमैन रियाज़ अली चांडियो चयो त पीपल्स पार्टी पारां आर्टिकल 144 ऐं 147 ख़िलाफ़ सिंध असेंबली में ठहराउ पास करण सिंध दुश्मन फ़ैसिलो आहे। इन फ़ैसिले सां सिंध जा कुदरती वसीला वफ़ाक़ हवाले कया वेंदा, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़ामत करियूं था। जेकॾहिं इहो सिलसिलो जारी रहियो त सिंध वधीक तबाह थी वेंदी। सिंध के विरहाइण वारी ख़्वाहिश जनरल अयूब ज़िया मुशर्रफ समेत ॿियनि जनरलनि जी रही आहे, जंहिं ते मुख़्तलिफ़ वक़्तनि में हू इन ख़्वाहिश जी तकमील लाइ पीपल्स पार्टी के इस्तेमाल कंदा रहिया आहिनि ऐं पीपल्स पार्टी इक़्तिदार जे हसूल ख़ातिर ताक़तवर क़ुवतुनि जे इन बदबूदार साज़िश जो शाना बशाना हिस्सो रही आहे। सिंध दुश्मन पीपल्स पार्टी सरकार जी कंहिं बि साज़िश के कामयाब थियण न ॾींदासीं। अॼु जो ही एहतजाज शुरू आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।